पंहिंजे ज़ोजा मोहतरमा जे ईसाले सवाब जे वास्ते मुनक़िद कई जंहिंमें तमाम असां शरीक आहियूं। इन जाइ ते अल्लाह जो ज़िक्र मुबारक थियो ऐं दरगाह शरीफ पीर ज़ाकिरी जा सज्जादा नशीन हज़रत क़िबला साईं सैयद मुनीर अहमद शाह ज़ीद मजदूर तशरीफ़ वठी आया ऐं ज़िक्र मुबारक उन्हनि करायो। अल्लाह जे ज़िक्र में तव्हां असां शरीक थियासूं। यकीन जीअं जिस्म जे लाइ ज़ाहिरी खाद खुराक जी ज़रूरत आहे, ईअं रूह जे क़ुव्वत ऐं ताक़त जे लाइ अल्लाह जे ज़िक्र वारी ग़िज़ा ज़रूरी आहे। दुनिया में तव्हां असांखे इन जो केतिरो क़दुरु आहे उहो सभु को पंहिंजे ज़मीर ऐं दिलि खां पुछी सघे थो, वरना आख़िरत में उन्हनि घणनि जे मथां माण्हू अफ़सोस कंदो जेके ख़ुदा जे ज़िक्र खां सवा गुज़रियूं हूंदियूं। माण्हू तमन्नाऊं कंदा काश दुनिया में असां अल्लाह जे ज़िक्र खां सवा का घड़ी न गुज़ारियूं हा, लेकिन उहो अफ़सोस सूदमंद न थींदो, फ़ाइदेमंद न थींदो, छो त उते वञण खां बाद में वरी वापसी हिन दुनिया में कान थींदी। उन दुनिया जे लाइ जो कुझु करणो आहे हिन दुनिया में करणो आहे। अद्दुनिया मज़रातुल आख़िरत, हदीस पाक आहे त दुनिया जेका आहे उहा आख़िरत जे लाइ पोख आहे। अमा जहिड़ी पोखींदा उहा ई शइ तव्हांखे आख़िरत में मिलंदी। तंहिंजे करे हिन दुनिया जे तख़्ते ते ख़ुदा जेके साथ उन्हनियूं आहिनि माण्हू अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारे, हुज़ूर जे मथां दुरूद सलाम पढ़ण में गुज़ारे, नेकीअ जे कम में गुज़ारे, आख़िरत जे लाइ माण्हू ज़रूर तयारी करे। हिकिड़ा उहे असांजा मुस्लमान भाउर जेके हिन दुनिया खां वञी चुका, तव्हां असां इंतज़ार में आहियूं। का ख़बर नाहे कंहिंजो वक़्तु कहिड़े वक़्त में पूरो थिए, लेकिन हदीस पाक आहे त उन माण्हू जो टाइम भलो आहे ऐं उहो माण्हू सआदतमंद आहे जेको दुनिया इन हाल में छॾे जो उन जी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र मुबारक सां आली हुजे। वो अवां जे अॻियां क़ुरान करीम जी आयत सॼोरी पढ़ी आहे, उन जे मुतालिक़ चंद गुज़ारिशूं कंदुसि। ज़िक्र मुबारक खां बाद में मुंहिंजी तक़रीर शुरू थी ऐं मूं इमदाद अली अंदारी खे चयो हो त तव्हां अॻ में मुंहिंजी तक़रीर करायो ऐं वरी नात जो सिलसिलो बाद में हलायो, पोइ जमात ऐं नात ख़ान जेसीं ताईं हिक ॿिए खे ॿुधनि ऐं ॿुधाइनि उन्हनि जी मर्ज़ी। ऐं मां अॻ में चंद गुज़ारिशूं अर्ज़ करे ऐं उन खां बाद में दुआए ख़ैर असीं थींदासूं रवाना। पोइ वरी जेके असांजा मक़ामी नात ख़ान आहिनि उन्हनि मां ख़बर न आहे, कंहिं में पढ़ियो हुजे त पढ़ियो हुजे, न त सभई आसिरे में हूंदा। सो बहरहाल कोई नात ख़ान पाण में कीअं सेटिंग ठाहींदा या पाण ॼाणा सां गॾिजी करे मुहबत सां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। आवाज़ कयो सल्लल्लाहु दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो मसलुल्लज़ीन युनफिकून अम्वालहुम फी सबीलिल्लाह, उन्हनि जो मिसाल जेके पंहिंजा माल अल्लाह जे राह में ख़र्च कनि था, दुनिया जे रस्ते में न, दुनिया वारनि जे लाइ न। युनफिकून अम्वालहुम फी सबीलिल्लाह, पंहिंजे मालनि खे अल्लाह जे राह में ख़र्च कनि था। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फरमायो कमसल हब्बतिन अंबतत सबा सनाबिल, अल्लाह जे राह में जेको ख़र्च कंदो आहे उन जो मिसाल उन दाणे वांगुरु आहे जेको दाणो तव्हां ज़मीन जे अंदरि पोखियो छॾियो ऐं उन दाणे मञा सत संग ॿाहिरि निकिरी आया। कमसल हब्बतिन अंबतत सबा सनाबिल, अल्लाह जे राह में ख़र्च जो मिसाल उन दाणे वांगुरु आहे जे सत संग फुटाया। फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह, हर वरी संग जे अंदरि 100 दाणा पोखण वारे दाणो हिकिड़ो पोखियो हुयो। अल्लाह ताला फरमायो हिक दाणे मञा 7 संग पैदा थिया, वरी हर संग में 100 दाणा आहिनि। वल्लाहु युदाइफु लिमन यशा, अल्लाह जंहिंजे लाइ चाहींदो आहे इन खां बि अञा वधीक बीना कंदो आहे। छो त हिक दाणे मञा 7 संग पैदा थिया, हर संग में 100 दाणा थी विया। इहे समझो त हिक दाणे मञा 700 दाणा थी विया। अल्लाह ताला फरमाए थो मां चाहियां त कंहिंजे लाइ अञा वधीक बीना बि करे सघां थो। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह वुसअत वारो बि आहे, अल्लाह ॼाण वारो बि आहे। अल्लाह जेकॾहिं चाहे त कंहिंजी हिक नेकीअ खे 700 ताईं वधाए सघे त वधाए थो, वधाए त वधाए सघे थो, पर जेकॾहिं अल्लाह उन खां वञा वधीक कंहिंजे लाइ बि न करे, जो 700 खां कंहिंखे 1400 करे ॾे त बि अल्लाह जी मर्ज़ी आहे, ख़ुदा खां को पुछण वारो कोन्हे। बाबा हिकु दाणो छॾियो, हिकिड़ो दाणो मुंहिंजा साईं ज़मीन में विधो, उन मां हिकु दाणो पैदा थियो। कमसल हब्बतिन, तव्हां दाणो हिकिड़ो पोखियो हो, उन में 7 संग अची विया, हर संग में 100 दाणा थिया। इहो मिसाल आहे उन जो जेको अल्लाह जे राह में ख़र्च कंदो आहे। अवां रुपयो ख़र्च कयो अल्लाह जे राह में, ख़र्च कयो अल्लाह जे रज़ा जे लाइ। अवां ख़ैर कयो था, ख़ैरातूं कयो था, ईसाले सवाब कयो था, ज़ाहिर आहे इहो सभु अल्लाह जे राह में ख़र्च आहे। छो त माण्हू ख़ुदा जे रज़ा जे लाइ इहो ख़र्च कंदो आहे। पोइ जेको ख़ुदा जे रज़ा जे लाइ 1 रुपयो ख़र्च करे, अल्लाह फरमाए थो इन जो मिसाल दाणे वांगुरु तव्हांखे सम्झायो वियो। 1 रुपए मञा 700 रुपए जो तव्हांखे सवाब मिलंदो। जेकॾहिं अल्लाह चाहे त 700 खे वरी ॿीणो बि फरमाए सघे थो। इहो उन जे लाइ जंहिंजे लाइ अल्लाह चाहींदो आहे, ऐं जेको नेक नियतीअ सां भले इरादे सां अल्लाह जे रज़ा जे वास्ते ख़र्च कंदो आहे, पोइ उन जे लाइ अल्लाह ताला एतिरा सवाब उन लाइ जमा फरमाईंदो आहे। त दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, ही तव्हां सां जेके बि ख़ैरातूं कयूं था इहे सभु फी सबीलिल्लाह हूंदियूं आहिनि। ईअं नाहे जो माण्हू रुपयो ख़ैरात करे त अजर उनखे रुपयो मिले, न। अल्लाह फरमाए थो रुपयो को ख़र्च करे 700 रुपया, 100 रुपया ख़र्च करे 700 उनखे वरी पंहिंजो 107 संगनि वांगे ऐं हर संग में 100 दाणा वांगे। तव्हां सम्झो हिकिड़ो माण्हू 1000 रुपया ख़र्च करे, इहो 7 हज़ारनि वांगुरु थी वेंदो। लख रुपयो ख़र्च करे 7 लखनि वांगुरु थी वेंदो। अल्लाह चाहे त उनखे वधीक ॿीणो बि फरमाए थो। पर यादि रखो मुस्लमानो, इन ख़र्च जो सवाब तॾहिं थींदो जॾहिं उहो ख़र्च फी सबीलिल्लाह हूंदो, ख़ल्क़ खे ॾेखारण जे लाइ न, माण्हुनि जे वाह करण जे लाइ न। बाक़ी जेकॾहिं अल्लाह जे रज़ा जे लाइ आहे त पोइ ॿीणा टीणा चौणा सवाब अल्लाह अता फरमाए थो। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। मिशकात शरीफ़ जी हदीस आहे, जॾहिं अल्लाह ताला पाणीअ जे मथां ज़मीन खे पैदा फरमाए, ज़मीन खे पाणी ते रखियो,
त इहा ज़मीन चुरे पुरे पे हले पई लुॾे पई फरिश्तनि इहो सॼो मंज़र पंहिंजे साम्हूं ॾिठो पिए त पाणीअ ते ज़मीन त हले थी बीहे ई कान थी अल्लाह ताला जबलनि खे पैदा फरमायो ज़मीन जे मथां जबलनि खे रखियो वियो जीअं ई ज़मीन जे मथां जबल अची बीठा त ज़मीन हिकु जाइ ते बीही वई फरिश्तनि खे तअज्जुब थियो एॾी सारी ज़मीन जॾहिं पाणीअ जे मथां रखी वई त हरकत में ई चुरपुर में हुई लुॾी रही हुई ही जबल जॾहिं उन जे मथां रखिया विया त ज़मीन हिकु जाइ ते बीही वई उन्हनि खे तअज्जुब थियो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे फरमायो फरिश्तो तव्हांखे तअज्जुब थिए थो अर्ज़ कयो मौला हा असां सम्झो पे त ज़मीन पाणीअ जे मथां बीही कान सघंदी पाणी ज़मीन खे हेठि खणी वेंदो छो त पाणी ज़मीन जे मथां बीही रखी वई त उन ज़मीन में हरकत हुई चुरपुर हुई लुॾी रही हुई पर जबल जॾहिं उन जे मथां अचे पिया त ज़मीन पंहिंजे जाइ ते बीही वई माना जबल ज़मीन खां बि वधीक सख़्त आहिनि अल्लाह खे अर्ज़ कयो मौला इन जबलनि खां वधीक का ॿी शइ न सख़्त हूंदी छो त जबल एॾा सख़्त आहे जो ज़मीन खे बीहारे छॾियो अल्लाह ताला फरमायो हाओ फरिश्तनि खे फरमाई त जबलनि खां वधीक सख़्त शइ लोह आहे जो लोह ज़मीन खे जबलनि खे कटे छॾींदो आहे फरिश्तनि अर्ज़ कयो मौला इन लोह खां बि वधीक सख़्त शइ हूंदी अल्लाह ताला फरमायो हाओ लोह खां वधीक हारू वेंदो आहे ॿाहिर सामी वेंदी आहे मलाइकनि अर्ज़ कयो मौला इन इहा पाणीअ खां बि वधीक सख़्त शइ हूंदी अल्लाह ताला फरमायो हाओ पाणीअ खां वधीक हवा सख़्त आहे छो त हवा जॾहिं लॻंदी आहे त पाणीअ जे रुख खे तब्दील करे छॾींदी आहे अर्ज़ कयो मौला इन हवा खां बि का अञा वधीक शइ सख़्त हूंदी अल्लाह ताला फरमायो इन जो मुक़ाबिलो जबल नथा करे सघनि इन जो मुक़ाबिलो लोह नथो करे सघे इन जो मुक़ाबिलो बाहि नथी करे सघे इन जो मुक़ाबिलो पाणी नथो करे सघे इन जो मुक़ाबिलो हवा नथी करे सघे छो त अल्लाह जे राह में जेको माण्हू सदको कंदो आहे ख़ुदा जे राह में जेको माण्हू ख़ैरात कंदो आहे दुनिया में अहिड़ी का बि शइ कान्हे जो इन सदके ऐं ख़ैरात जो मुक़ाबिलो करे सघे या तुवारी ख़ैरात तुवारो सदको सभिनी खां मथे आहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दुरूद तो आवाज खोलियो केड़ी घबराहट में अची आओ जे यार खां पोइ तकरीर कयो त तव्हां न ॻाल्हायो कोन अल्लाह जा बनो दुरूद तो पढ़ो पोइ अॻिते तव्हांजी मर्ज़ी आहे पढ़ो दुरूद सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैहि तफसीरुल बयान में लिखियो आहे हज़रत मूसा अलैहि सलाम जे ज़माने जो वाक़ियो आहे उन ज़माने में हिकिड़ा ॿ शख़्स हुआ ज़ाल ऐं मुड़स ज़िंदगी पाण में गुज़ारे रहिया हुआ अल्लाह हज़रत मूसा खे वही फरमायो हज़रत मूसा वञो मुंहिंजे इन्हनि ॿिन्हिनि बाननि वटि इन्हनि खे पैगाम ॾी ॿुधाए त अल्लाह ताला तव्हांजे लाइ ज़िंदगीअ जे अंदर ज़िंदगी गुज़र जा ॿ हिसा रखिया आहिनि ॿ पार्ट रखिया आहिनि तव्हांजो ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो ख़ुशहाली में गुज़रंदो ॿियो हिसो तव्हांजो ख़ुशहालीअ में न गुज़रंदो गुरबत जे अंदर गुज़रंदो हाणे इहो तव्हांखे इख़्तियार अल्लाह ॾे थो त पहिरियों तव्हां कहिड़ो हिसो था वठो ख़ुशहालीअ वारो या गुरबत वारो जेकॾहिं गुरबत वारो पहिरियों हिसो गुज़ारींदो त आख़िर में
में तव्हां खे ख़ुशहाली मिलंदी ये ख़ुशहाली वारो हिसो पहिरियों था वठो त पोयों अधु तव्हांजो गुरबत मिसकीनी में गुज़रंदो जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि वटि आयो उन्हनि खे अल्लाह जो पैगाम ॿुधायो ख़ुदा जे तरफ़ां मिलियल इख़्तियार बि उन्हनि खे ॿुधायो उन्हनि ॿिन्ही पाण में सलाह कई मुड़ुस पंहिंजे घरवारीअ खां पुछो त छा कयूं घरवारीअ चयुसि अॻियों हिसो ख़ुशहालीअ वारो वठ मुड़ुस चयो हाणे त पाण में ताक़त आहे कमाए बि खाई सघूं था जेकॾहिं अॻियों हिसो ख़ुशहालीअ वारो वठंदासीं त पोयों मुंहिंजो हिसो जॾहिं पोइते उमिरि थींदी कमाइण जी ताक़त न रहंदी उज़वा जवाब ॾेई वेंदा पोइ पाण वधीक हलाक थींदासीं घरवारीअ चयोसि मुंहिंजो मशवरो इहो अथई पहिरियों हिसो ख़ुशहाली जो वठ मुड़ुस मोटी आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कई क़िबला तव्हां फरमायो था ख़ुदा इख़्तियार ॾिनो आहे असां ज़िंदगीअ जो जेको अॻियों हिसो आहे उहो ख़ुशहालीअ में गुज़ारणु था चाहियूं अल्लाह जे नबी फरमायो ठीकु आहे अल्लाह तव्हांखे इख़्तियार ॾिनो तव्हां क़बूल कयो अॼु खां तव्हांजी ख़ुशहालीअ वारी ज़िंदगी शुरू माल अचणु शुरू थियो जॾहिं माल जो अचणु शुरू थियो त घरवारीअ खां पुछी हाणे छा कयूं घरवारीअ चयोसि हिन मुल्क में रुगो बुखिया तो असां कोन हासूं असां जहिड़ा खोड़ ग़रीब बुखिया जे पाण खाई खाई घणा ॾींहं खाईंदासीं रुगो अकेला छो खाऊं पाण बि खाऊं ग़रीबनि खे बि खारायूं ॿिया बि वीचारा खोड़ आहिनि जेके ज़िंदगी तंग पिया गुज़ारनि माल मिलिया खाधा पचणु शुरू थिया दावत इलाइक़े में बाबा जेके बि ग़रीब आयो अचो मुंहिंजे घर खाओ शुरू थियो रोज़ अचे रोज़ खाजे रोज़ अचे रोज़ पई ख़ैरात हले जॾहिं अधु उमिरि जो हुनजो अधु हिसो पूरो थियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम सोचो ॾिसी अचां हाणे कहिड़े हाल में अचे त सही उते त जंगल में मंगल लॻो पियो आहे हर पासे ते वठ सठ ताम पिया पचनि खलकूं पियूं खाइनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिसी हैरान थी वियो अल्लाह खे अर्ज़ु कई मौला ख़ुशहालीअ वारो अधु हिसो त हिननि जो गुज़री वियो पर अञा ख़ुशहाली लॻी पई आहे पाण बि खाइनि पिया ॿियनि खे बि खाराइनि पिया अल्लाह ताला फरमायो प्यारा मूसा पहिरियों जेको हिसो ख़ुशहालीअ वारो हिननि जो गुज़री वियो इहो हिननि जो नसीब जेको मां रब लिखियो हो वो नसीब पंहिंजो पूरो करे हिननि खाधो पर हिननि खे जेको हिसो पंहिंजे ज़िंदगीअ वारो मिलियो हिननि रखियो कोन हिननि चयो असां जहिड़ा ॿिया बि केई बुखिया हूंदा जंहिं अल्लाह असांखे ॾिनो आहे असां उन जे नाले ते ख़ैरात कयूं था ग़रीबनि खे खारायूं था मिसकीननि खे घुराईंदा रहिया उन्हनि खे खाराईंदा रहिया ॾिनो हमेशह चवंदा आहिनि ॿनो हूंदो आहे ख़ुदा ॾिनल शइ कंहिंजी बि बेकार कोन कंदो आहे अल्लाह क़ुरान में वाइदो फरमायो लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम जेकॾहिं मां रब जो शुक्र कंदो त मां रब अञा तव्हांखे वधाए ॾींदुसि हर शइ जो शुक्र पंहिंजो हूंदो आहे ज़ुबान जो शुक्र अल्लाह जो ज़िक्र आहे नज़र जो शुक्र क़ुरान जी तिलावत आहे क़ुरान जी ज़ियारत आहे औलिया जी अंबिया जी ज़ियारत आहे नज़र जी याद निदर जो शुक्र आहे ऐं अहिड़े तरीक़े सां हथनि जो शुक्र आहे त ख़ैर जे कम में हलायो पेरनि जो शुक्र इहो आहे त ख़ैर जे पासे ॾे अचो मस्जिद ॾे अचो अल्लाह जे ज़िक्र जे महफ़िलुनि में अचो अहिड़े तरीक़े सां हर शइ जो शुक्र पंहिंजे अंदाज़ जो आहे ऐं वरी माल जो शुक्र इहो आहे त रुगो पंहिंजे पेट में हड़प न कर ग़रीबनि जी बि मदद कर कंहिं सवालनि जी बि मदद कर बुखियनि खे बि खाराए अल्लाह ताला फरमायो प्यारा मूसा पहिरियों ज़िंदगीअ जो हिसो ख़ुशहालीअ वारो हिननि पंहिंजो नसीब खाधो हाणे शुक्र जो फल खाई रहिया हाणे जेसी ताईं इहो हिननि जो कमु हलंदो रहंदो हिननि जी रोज़ी बंदि कान थींदी हाणे शुक्र जो फल ई खाई रहिया आहिनि त माल जो शुक्र
इहो आहे त माण्हू अल्लाह जे राह में ख़ैरात करे। माल जो शुक्र इहो आहे त रसूलुल्लाह जो मीलाद कर। माल जो शुक्र इहो आहे गौसे आज़म जी यारी कर। माल जो शुक्र इहो आहे त अल्लाह जे राह में ख़ैरात कर। जेको इहो शुक्र अदा कंदो ख़ैरात कंदो रहंदो उन जे अंदर कॾहिं बि खोट कान ईंदी। आलिमनि बुज़ुर्ग लिखियो आहे अल्लाह जे राह में जेकॾहिं कंहिं ख़र्च कयो हुजे ऐं उन जो खीसो खुटो हुजे त को अचे अहिड़ो मिसाल बयान करे बाबा मां अल्लाह जे राह में ख़र्च कयो पर मुंहिंजा खीसा ख़ाली थी विया। मां अल्लाह जे राह में ख़र्च कयो पर मां ग़रीब ऐं मिस्कीन थी वियुसि। इहो थी नथो सघे छो त जेको अल्लाह जे राह में ख़र्च कंदो आहे क़ुर फरमाए थो हिकु दाणो करे त 700 दाणा मिलंदसि। मां रब चाहियां त उन जा अञा पीणा बि करे छॾियां। सुभान अल्लाह, बेशक सुभान अल्लाह। दोस्तों अजीज मुसलमान भाइरो अब्दुल्लाह बिन मुबारक हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक उन जे लाइ लिखियो आहे शेख फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह तज़किरतुल औलिया में अब्दुल्लाह बिन मुबारक हजरत इमाम आजम अबू हनीफा जो शागिर्द आहे। इमाम आजम अबू हनीफा जेको फिक़ह में तव्हां सां इमाम आहे ही उन जो शागिर्द आहे। फरमाए थो हज मां कयो हज करण खां बाद में बैतुल्लाह में अची मां सुम्ही पियुसि। निंड जो आई मूं ख्वाब ॾिठो पे ॿ हिकिड़ा फरिश्ता आया हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पिया गुफ़्तगू कनि पिया। हिकिड़ो ॿिए खां पुछे पियो अदा कर ख़बर हिन साल घणा माण्हू आया हज करण जे लाइ। उन ॿुधायो 6 लख माण्हू आया उन्हनि हज कयो। जो भला कर ख़बर उन्हनि जो हज अल्लाह क़बूल केतिरनि जो उन्हनि मां कयो। ॿिए मलाइक उन साइल मलाइक खे चयो त 6 लख आया हा पर उन्हनि मां हिकु माण्हू जो बि हज अल्लाह क़बूल कोन फरमायो। 4 लखनि जा हज 6 लख हज पोइ कया विया पर हाओ दिमश्क जे अंदर हिकिड़ो शख्स रहंदो आहे उन जे करे अल्लाह ताला हिननि 4 लखनि जे तमामु हजनि खे शर्फ़ क़बूलियत अता फरमायो। सुभान अल्लाह। वो आयो हो जिन हज ते कोन आयो रंगो दिमश्क में अली बिन अल मुआफिक उन जो नालो आहे। आयो बि कोन हो पर उन जे सदके हिननि जा 6 लख जा हज क़बूल थिया। जे तो ख्वाब मां उथियुसि मूं चयो त इन जी ज़ियारत कयां जंहिंजे करे हितां जे हाज जा हज क़बूल थिया। फरमायो तो मके मां निकतुसि दिमश्क में पहुतुसि अली बिन अल मुआफिक जो नालो पुछुमि। माण्हुनि चयो त इहो माण्हू बराबरि आहे पर मोचनि वारो कमु कंदो आहे जुतुनि जी सिलाई कंदो आहे। जैसे आहे पर मोची आहे जुतूं ठाहींदो आहे किथे हूंदो कंहिं गलीअ में बाज़ार में किथे वेठो हूंदो माण्हुनि जा जूता कढींदो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक चयो अल्लाह जो शान आहे काथे इन जो इहो कम माण्हू सम्झंदा आहिनि वाह मोची खसीस आम को माण्हू आहे काथे ई मोची ऐं काथे बैतुल्लाह में अरफात में हुजाज जेके हज करण आया उन्हनि जे 6 लख जे हजनि खे अल्लाह हज क़बूल फरमाया। बोले वनी उन वटि पहुतो अबा अली बिन मुआफिक तुंहिंजो नालो आहे चई हाओ चई मुंहिंजो नालो अब्दुल्लाह बिन मुबारक आहे। मां आयो आहियां मके में ख्वाब पंहिंजो ॿुधाई मां सुतो पियो हुउसि हिन तरह सां मलाइकनि पाण में गुफ़्तगू कई। मां तोखां पुछी रहियो आहियां महिरबानी कर मूंखे इहो ॿुधाए कहिड़ो नेकीअ जो कमु कई होॾां त अल्लाह 6 लखनि हाजनि जे हज खे ख़ुदा ताला पोइ फरमायो पर हिक मलाइक ॿिए खे ॿुधायो पे त तुंहिंजे करे अल्लाह ताला 6 लख हाजनि जा हज क़बूल फरमाया। मूंखे नेकी ॿुधाए कहिड़ो कमु अहिड़ो कई। उहो हमराज ने इहा ॻाल्हि उन मोचीअ ॿुधी मोचीअ वारो जेको कमु करे पियो जूतनि खे सिधो पियो करे टाका पियो हणे सिलायूं पियो करे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हमरा परेशान थी वियो हैरान थी वियो। शेख फरीदुद्दीन अत्तार फरमाए तो बेहोशी जा दौरा उनखे अची रहिया
त किथे मां गरीब माण्हू ऐं किथे मुंहिंजे करे 4 लख माण्हू जा हज क़बूल थी रहिया अब्दुल्ला बिन मुबारक सां जॾहिं होश में आयो ॻाल्हाए थो चेसि बीज मूंखे का ख़बर कान्हे 30 सालनि खां वठी ख्वाहिश हुई त बैतुल्लाह जो दीदार कयां हज कयां 30 सालनि खां वठी इहो ई मां धंधो कयो आहे जेका बि कमाई कंदो हुयुसि घर जे ख़र्च करण खां बाद में कुझु न कुझु बचाए रखंदुसि 30 सालनि जी कमाई 300 दिरहम 30 सालनि में मूं कमाया मूं चयो हाणे ख़र्च जमा कयो अथमि काफ़िलो हितां दमिश्क मां निकितो पिए बैतुल्लाह जे ज़ियारत ऐं दीदार हज जे लाइ मूंखे बेरादो थियो त मां बि वञा हज जे लाइ जे मुंहिंजी जेका घरवारी हुई हामिला हुई पेट सां हुई उनखे इरादो थियो त मां गोश्त खावां मूंखे चई त ॿार पेट में आहे ऐं पेट वारी माई खे जेकॾहिं ख्वाहिश थिए कंहिं बि खाइण पीअण जी त ज़रूर उनजी पूरी कई वेंदी आहे ताकी ॿार ते के असर न पवनि चई गोश्त खपे चई गोश्त वठण जे लाइ घरां मां ॿाहिरि निकितुसि असांजे पाड़े में गोश्त पची रहियो हो ख़ुशबू मूंखे उन गोश्त जी खटीअ में आई दरवाज़ो मूं खड़कायो अंदरां घर वारो निकिरी आयो मूं चयोमांसि यार मुंहिंजो काफ़िलो तयार आहे हज जे लाइ मुंहिंजी हज ते वञण जी तयारी आहे पर मुंहिंजी घरवारी हामिल आहे गोश्त खाइण जी उनखे ख्वाहिश थी आहे वयुसि पे बाज़ार मां वठण जे लाइ पर तुंहिंजे घरां गोश्त जी ख़ुशबू आई आहे महिरबानी फरमाए कुझु भाॼी ॾे ॻोढ़ ॾे गोश्त ॾे जेसीं ताईं बाज़ार मां वञा ख़रीद करे अचां देरि थी वेंदी तो वटि पचे पियो ॾे त घरवारी खे खारायां उन चयो मूंखे अली बिन मुआफ़िक इहो गोश्त तुंहिंजे लाइ इस्तेमाल करणु जाइज़ न आहे मूं चयोमांसि छो तूं बि मुस्लमान मां बि मुस्लमान आहियां मुस्लमान जे घर में पचे थो त हलाल ई पचंदो हूंदो जे बराबरि तुंहिंजो ख़्यालु सही आहे पर मां ग़रीब आहियां मिस्कीन आहियां खाइण जे लाइ का बि शइ कान हुई 3 ॾींहंनि खां वठी बुख में पे गुज़ारियोसि नंढा मुंहिंजा ॿार उन्हनि मूंखे घणो तंग कयो नेठि ॿाहिरि मां निकितुसि फलाणी जाइ ते वतुसि हिकिड़ो मुर्दार हो उन मुर्दार मोह पियो हो उनजो मां गोश्त टुकड़ो कटियो आहे क़ुरान में अल्लाह बराबरि फरमायो आहे त इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंजीर अल्लाह मुर्दार तव्हांजे मथां हराम फरमायो आहे खून जेको जानवर मां रतो ज़िबा वारे टाइम ते जॾहिं सीर ॾिबी आहे उन वक़्त में खून निकिरंदो आहे इहो बि तव्हांजे मथां हराम आहे खिंजीर जो गोश्त बि तव्हांजे मथां हराम आहे वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह अल्लाह जे नाले वठण खां सवाइ जेकॾहिं को बि जानवर ज़िबह कयो वियो माना ज़िबह जे वक़्त में जेकॾहिं सीर वारे टाइम ते अल्लाह जो नालो न वरितो वियो कंहिं ॿिए जो वरितो वियो इहो बि जानवर हराम आहे बराबरि क़ुरान मां पढ़ियो वेठो आहियां पर क़ुरान में अल्लाह ताला फरमायो आहे इन खां अॻिते फरमाई फमदिन तुर्र गैर बाग़ियो वला आदिल पर जेको माण्हू इज़्तिरारी हालत में आयो मजबूरी जी हालत में आयो उनखे इजाज़त आहे त हराम मां एतिरो हिसो वठी सघे थो जो पंहिंजे जान खे बचाए सघे कि भला 3 ॾींहंनि खां खाधो पीतो कोन हो जान असांजी ख़तरे में अची वई तॾहिं मां मुर्दार जो गोश्त कटे ते हंडे में विधो उनखे पचाए रहियो आहियां मुंहिंजे लाइ त जाइज़ आहे छो त मां मजबूरी जी हालत में आहियां पर तुंहिंजे लाइ जाइज़ कोन्हे हज़रत अली बिन मुआफ़िक चयो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चईसि जॾहिं मां उन जी ॻाल्हि ॿुधी दिमाग़ मुंहिंजो खुलियो असांजे पाड़े में आहे मां त पैसा गॾु कया त हज जे लाइ थो वञा पर हे ग़रीब हिते मुर्दार खाइण जे लाइ मजबूर आहे हज ज़िंदगी हूंदी त बाद में कबा हाणे हिन बुखे खे ॾियां थो त वञी पंहिंजो पेट गुज़र करे सुभान अल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए पीर हजन करण वारो उमरन करण वारो पंहिंजे आस पास निहारियो को गरीब त किथे न आहे को मिस्कीन त किथे कोन्हे को इलाज जे लाइ माण्हू तकलीफ़ में त न आहे
कोड़ो मरीज त कोने को जे वट दवा जा नौकर कोनन के ऐं असां वटि हाल छा आहे अस्पताल जो ख़ुदा पनाह में रखे जेकॾहिं तव्हां सां ॿिया नेकी जा कम कयूं था मां नथो चवां त केरु न करे हज फर्ज़ थिए थो त करणो आहे ज़ियारत हर महीने जी अल्लाह नसीब फरमाए हर मुस्लमान खे भली ॻाल्हि आहे पर जेकॾहिं असांजे पाड़े में को अहिड़े हाल में ज़िंदगी गुज़ारे ऐं मां चवां त मां 2-3 लख रुपया खणी ऐं उमरो करे अचां मूंखे एतिरा पैसा मां खणी नफ़िली हज वञी मां करे अचां बराबर भली ॻाल्हि आहे पर उन खां वधीक सवाब हुआ जेके पंहिंजे मुल्क में गरीब बुखुनि ते था पिया मरनि इन्हनि जी मुआवनत कर इन्हनि जो ताउन कर इन्हनि जी मदद वठ अब्दुल्ला बिन मुबारक फरमाए थो उन अली बिन मुआफ़िक मूंखे ॿुधायो सही 200 दिरहम ॾिनमि उनखे मां बस करे जे बस पंहिंजे घर में वेही रहियुसि हज जो इरादो कयुमि हिन साल तरक मूं चयो ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी जहिड़ो हूंदुसि त वरी कमाए हज कंदुसि पर फ़िलहाल उनखे ॼाण जेको बुख ते ज़िंदगी गुज़ारे थो से ॿी नेकी कान थई इहा नेकी मां ज़रूर कई आहे अब्दुल्ला बिन मुबारक फरमायो हाओ यार तुंहिंजे इन नेकीअ जे करे ख़ुदा तोखे त हज जो सवाब ॾिनो पर हो जेके 6 लख हाजी अरफात में आया हा जंहिंजे हजनि खे वापसि पे कयो वियो पर तुंहिंजे इन ख़िदमत जे करे अल्लाह हुननि 6 लखनि जे हजनि खे बि शर्फ़ क़बूलियत अता फरमाए पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जे उम्मत में हिकिड़ो बुजुर्ग हो वाइज़ इरशाद फरमाईंदो हो ये वाइज़ जी महफ़िल लगी पई ये तव्हां असां वेठा आहियूं वाइज़ हलियो पे पर हुयो बुजुर्ग अहलुल्लाह ये साम्हूं हिकिड़ो साइल थियो बुजुर्ग ॾे मुखातिब थियो साईं मां ग़रीब आहियां मूंसां ताउन कराए फी सबीलिल्लाह मदद कराए ख़ैरात ॾे अल्लाह जो वली हो पंहिंजे खीसनि में ख्याल की त खाली आहे जे खीसा खाली हिन सुवाल कयो हाणे छा कयां हीअं जीअं माण्हू वेठा न हुन में ऐलान कयो त बा तव्हां मां कंहिं वटि 4 दिरहम हुजे हिननि खे खपनि था 4 दिरहम साल 6 दिरहमनि जो सवाल पियो अथई तव्हां मां केरु उथे अगरि कंहिं वटि आहिनि हिन खे ॾे हाणे मां ॿियो त कोन करे सघंदुसि मां इहो त हुनखे इख़्तियार ॾींदुसि त 4 दिरहम ॾे उन जे इवद में जेके वणनिसि 4 दुआऊं मूंखां घुराए हिकिड़े मजूसी गैर मुस्लिम जो गुलाम हो उहो बि वेठो यार 4 दिरहम मुंहिंजे खीसे में त पिया मालिक ख़बर नाहे छा चवंदो पुराणो ज़मानो हो गुलामनि जो अॼु गुलामी कान्हे का ख़तम थी वई दुनिया में गुलामीअ जी ज़िंदगी बची हूंदी अल्लाह पनाह में रखे पर आहिस्ता आहिस्ता इस्लाम खे ख़तम कयो और वेठो हुन जो दिल में सोचे हाणे कर ख़ैरात खीसे मां कॾहिं साहिल जे हथ ते रखी चई साईं हे ॾिनमि जॾहिं दुआ घुराए मां वाइदो कयो त 4 दुआऊं जिसे पहिरें नंबर ते मुंहिंजे लाइ दुआ घुर मां गुलामीअ जी ज़िंदगी पियो गुज़ारियां ख़ुदा मूंखे आज़ादी अता फरमाए ॿी दुआ फरमाए मां ग़रीब मिस्कीन आहियां पाण भरो थियां को माल मिल्कियत अचे बुज़ुर्ग फरमायुसि 3 दुआ घुराए जिसे मुंहिंजो मालिक मजूसी आहे गैर मुस्लिम आहे इहा बि दुआ कर त हू मुस्लमान थिए चौथी दुआ चो जिसे चौथी दुआ इहा आहे त दुआ फरमाए मरण त हक़ आहे क़यामत जो ॾींहुं बि हक़ आहे अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थींदासूं दुआ कर त अल्लाह असांखे जन्नत में बग़ैर हिसाब जे दाख़िल फरमाए मां बि मुंहिंजो मालिक बि बुज़ुर्ग चयो बाबा 4 दुआऊं थी वई
महफिल थी खत्म हमरा उठो सिधो मालिक मजूसी वट पहुतो मजूसी पुछस देर कई किथे हुए जी वाइज दी महफिल लगी पई शेख बुजुर्ग मंसूर वाइज वाइज करे रहो हो असा मुसलमान में मशहूर वाइज बुजुर्ग महफिल लगी पई मुंह विच तो चंगियों गालियों बुधंदो थो वञा उते वेठो हुस तदे देर थी वई जी भला बुता उते छा थियो अच्छा मालिक चे पियो तुदा 4 दिरहम मूं वटा मां उहे खैरात करे आयो साईं जी कीअं जे बुजुर्ग खां हिकिड़े खैरात घुरी बुजुर्ग खे खीसे में कुझु बि कोन हो ऐलान कई जेको हिन सां तावन कराए 4 दुआऊं वठे मां 4 ई दिरहम ॾिना दुआऊं उन खां कराए आयो आहियां जी ॿुधाए कहिड़ी कहिड़ी दुआ कराई जी पहिरीं दुआ या करायम त सही दुआ कर मां गुलामीअ जी ज़िंदगी पियो गुज़ारियां बानप जी ज़िंदगी आज़ादी मिली वञे बुजुर्ग दुआ फरमाई मजूसी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त अल्लाह जे उन वलीअ उन नेक सालिह बाने ख़ुदा जे दुआ घुरी चई यार दुआ घुरी थई मञ मां तोखे अल्लाह जे ख़ातिर आज़ाद थो कयां आजादी तोखे मुंह ॾिनी ॿी कहिड़ी दुआ घुराई हुई जी ॿी मूं या दुआ घुरी त महिरबानी कर दुआ फरमाए मां मिस्कीन आहियां आसूदो थियां जी पोइ बुजुर्ग दुआ घुरी जी हाओ दुआ बुजुर्ग घुरी जी वञ मां तोखे आज़ाद त कयो पर 4000 दिरहम बि पंहिंजे खीसे मां थो ॾियां टी कहिड़ी दुआ घुराई जी टी मूं या दुआ घुरी त दुआ कर मुंहिंजो मालिक मजूसी आहे गैर मुस्लिम आहे उनखे इस्लाम जी तौफ़ीक़ मिले कलमे पढ़ण जी तौफ़ीक़ मिले बुजुर्ग दुआ घुरी जी यार जे ख़ुदा जे वलीअ दुआ घुरी आहे त कलमो थो भरियां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जी हाणे चौथी दुआ ॿुधाए कहिड़ी घुराई जी बुजुर्ग खे चयो साईं चौथी दुआ घुर त क़यामत जे ॾींहुं मां बि जन्नत में मुंहिंजो मालिक बि जन्नत में जी यार इहा ॻाल्हि मुंहिंजे हथ में कान्हे तोखे आज़ाद करण हथ में हुयो आज़ाद कयो मां ग़रीब हुए मूं वटि पैसा हा मां तोखे 4000 दिरहम ॾिना इहो बि मुंहिंजे हथ में हो अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी कलमो पढ़ण में मुंहिंजे नसीब में हो इहो बि हथ में हो कलमो पढ़ियमि जन्नत जो मामलो त वापो हिते आहे थोरो हेॾे निहारियो सुभान अल्लाह त वॾे आवाज़ सां कयो अञा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ जन्नत आसान कान्हे जन्नत जो मामलो आसान नाहे अल्लाह रहमत फरमाए त आसान क़यामत जो ॾींहुं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह उथारींदो आदम ही तुंहिंजी औलाद आहे उथी बि हिननि में के हिन जन्नती के हिन जहन्नमी जहन्नम खे जहन्नम ॾे रवानो कर तूं अबू आहे हिननि जो उथ हज़रत आदम अर्ज़ कंदो मौला फ़ैसिलो कीअं आहे अल्लाह फरमाईंदो 999 जहन्नम में हिकिड़ो जन्नत में माना 1000 मां हिकु जन्नत में वेंदो 999 हुन पासे ॾे वेंदा मुसलमानो सब कुछ दुनिया नाहे आखिरत जे लाइ बि तयारी कयूं सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो वॾी आवाज़ सां खुली सुभान अल्लाह चओ सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो करे मुसलमान छॾे ॾे बहानो सायो करे मुसलमान छॾे ॾे बहानो लखे कई जारिया लखे कई मारिया सो अल्लाह अल्लाह अल्लाह
चवण अचेव थो त चओ सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया फलक अर्श कुर्सी ज़मीन के बनाया सो अल्लाह 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 मिट्टी आदम जो जिस्म करे बनायो बिना पियो ईसा नबी के बनाया फिरौन जे झोलिया में मूसा कैन पायो फिरौन जे झोलिया में वाहिर ने आयो सुभान अल्लाह चओ अजा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह फिरौन जे झोलिया में मूसा कैन पायो सो अल्लाह 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 हिस जो चंद तारा कया के रोशन बिना वट कपजे बिना बिजली जे लाइ तेल खपे ईंधन खपे हिन लाइटुनि जे लाइ तव्हांखे बिजली खपे जनरेटर खपे उन में तेल खपे लखनि सालनि खां वठी जॾहिं खां वठी आसमान ते सिज उभरियो उहो उभरंदो पियो अचे एसी तंहिं जो हिन जदीद ज़माने में तव्हां सां पाण उन मां तवानाई हासिल करे पंहिंजा फ़ाइदा पिया वठो सुभान अल्लाह जो वो सिज को तेल ते कोन थो हले वो सिज का ईंधन सां रोशन कोने को अल्लाह जो कुदरत सां रोशन हे सिज चंद तारा कया के रोशन बिना वट कपजे बिना रमज़रोगन सभिन के सरचाए दिसे कोन दोहल सभिन के सरचाए दिसे कोन दोहल हवा बाह पानी दरिया के बहाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह चओ अञा वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह जॾहिं सहाबा किराम इहा ॻाल्हि ॿुधी हुई हुज़ूर जॾहिं इहा ॻाल्हि इरशाद फरमाई अल्लाह हज़रत आदम खे फरमाईंदो 999 जहन्नम में वेंदा हिकिड़ो जन्नत में वेंदो सहाबा किराम पर ॿुधी करे परेशान थी विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो परेशान न थियो अमल कंदा रहो अल्लाह जे रहमत में उम्मीदवार रहो जेको ख़ुदा जे रहमत में उम्मीदवार थींदो आहे ख़ुदा उनखे ख़ाली कोन छॾींदो फ़ैसिलो त ईअं ई थींदो फ़ैसिलो त ईअं हूंदो पर जॾहिं अल्लाह जी रहमत ईंदी रसूलुल्लाह जी शफ़ाअत ईंदी अल्लाह करम फरमाईंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरगाह जे मैदान में ईंदा पूरो उम्मतो तमाम नबियन सगोरन खां थी करे हुजूर जे दरबार में जॾहिं ईंदा ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम लिवाउल हम्द जो झंडो खणी अल्लाह जे हुजूर में हाज़िर थींदा सजदो पंहिंजो सिर मुबारक पंहिंजो सजदे में रखंदा केतिरे वक़्त ताईं हुजूर जी पेशानी अल्लाह जे हुजूर में सजदे में हूंदी तां त अल्लाह जो जलाल हुजूर जे सजदे जे करे जमाल में तब्दील थी वेंदो अल्लाह ताला ॾिसंदो पूरी दुनिया बीठी आहे अल्लाह जे साम्हूं सॼी दुनिया हूंदी हुजूर ई सिर्फ़ सजदे में हूंदा ऐं क़ुरान में अल्लाह वाइदो फरमायो आहे त यौम ला युख़्ज़िल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू
आमनू माहू क़यामत जो जॾहिं ॾींहुं थींदो अल्लाह नबी खे शर्मिंदा कोन फरमाईंदो अल्लाह फरमाईंदो महबूबा जो सजदे जो टाइम न आहे सिर मुबारक मथे खण अल्लाह ताला फरमाईंदो या मुहम्मद इरफा रासक या मुहम्मद ऐ मुंहिंजा महबूब पंहिंजो मथो मुबारक मथे खण सजदे जो वक़्त न आहे अॼु तो मुहम्मद खे नवाज़ण जो वक़्त हे जो सब बीठा हन पंहिंजा त बीठा पर जन कलमो साईं ते न पढ़ियो उहे भी बीठा ऐं अल्लाह उन्हनि जे राग में ही फरमाए छॾियो त उन ॾींहुं अल्लाह मुस्तफ़ा खे कॾहिं बि शर्मिंदा कोन फरमाईंदो बाबू मथो मुबारक मथे खण ज़ाहिरा उते पंहिंजा बि हन ऐं परवाह परावा बि हूंदा ऐं हक़ीक़ी जेको हुज़ूर जो शान आहे न क़यामत में ज़ाहिर थींदो वॾे आवाज़ सां हेॾे निहारियो सुभान अल्लाह चओ अने बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाईंदो इरफा रासक या मुहम्मद महबूब पंहिंजो मथो मुबारक मथे खण पोइ टे ॻाल्हियूं अल्लाह फरमाईंदो पहिरें नंबर ते कुल तुस्मा महबूब तूं चओ अॼु तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वेंदी कुल तुस्मा महबूब चओ तुंहिंजी ॻाल्हि अॼु ॿुधी वेंदी अॼु तोखे ॿुधो वेंदो अॼु तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासूं कुल तुस्मा महबूब चओ तोखे ॿुधो वेंदो वसल तोता महबूब जो सुवाल कर तोखे ॾिनो वेंदो अॼु सजे जो टाइम न आहे अॼु घुरण जो टाइम आहे पहिरीं नंबर ते अल्लाह फरमाईंदो महबूब मथो मुबारक त मथे खण पहिरियों खण मथो मुबारक मथे पोइ कुल तुस्मा चओ तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वेंदी वसल तुता महबूब घुर तोखे मिलंदो वशफा तू शफ़ा सिफारिश कर तुंहिंजी क़बूल थींदी हुज़ूर फरमायो साहब खे परेशान न थियो घबराइण जी ज़रूरत कान्हे अल्लाह जे रहमत खां मायूस न थियो अमल कंदा रहो अल्लाह जी रहमत ईंदी त पोइ देरी कान थींदी क़ुरान में अल्लाह हुज़ूर सां इहो बि वाइदो फरमायो वला सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूब तुंहिंजो रब तूं मुहम्मद खे एतिरो अता फरमाईंदो जो तूं महबूब राज़ी थी वेंदे हुज़ूर फरमाए इज़ल ला अरदा ववाहिदुम मिन उम्मती फिन्नार इहा ॻाल्हि आहे त मां कॾहिं बि राज़ी न थींदुसि जो मुंहिंजो हिकु बि उम्मती अगरि जहन्नम में हूंदो राज़ी ऐं ख़ुशि मां मुहम्मद तॾहिं थींदुसि जॾहिं सभिनीनि खे बख़्शराए जन्नत वठी हलंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मालिक चएसि यार इहो जन्नत जो मामलो मुंहिंजे हथ में कोन अथई रात जो सुता मालिक बि सुतो ऐं गुलाम त आज़ाद थी चुको इहो बि सुतो रात जो ॿिन्हिनि खे ख्वाब में नज़र आयो त अल्लाह जे वलीअ दुआ कई टई दुआऊं तव्हांजे साम्हूं हुनजे मक़बूलियत जो असर अची वियो रहियो मसालो जन्नत जो घबरायो न इहा बि दुआ क़बूल आहे क़यामत जे ॾींहुं कई जन्नत वेंदो उन सदको 4 दिरहम कया 4 दिरहम अल्लाह जे राह में ख़र्च कई 4 उन्हनि खे दुआऊं मिलियूं पान पका आज़ाद बि थी वियो ग़रीब जो मालदार बि थी वियो मालिक मजूसी मुस्लमान थी वियो जन्नत में मिली वई अल्लाह फरमाए थो जेको ख़र्च कंदो आहे ऐं ख़र्च करे मुंहिंजे राह में उहो हिकिड़ो कंदो आहे त 700 हुनखे मिलंदा आहिनि 700 खां वधी बि वेंदा आहिनि ही जेके बि तव्हां सां ख़ैर ख़ैरातूं कयूं था अल्लाह जे रज़ा जे लाइ कयूं था ऐं जंहिंजे लाइ कयूं था उन्हनि जे रूह ताईं अल्लाह पहुचाईंदो आहे इन्हनि जो फ़ैद उन्हनि खे मिलंदो आहे इन्हनि जो फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो आहे बुख़ारी शरीफ़ जी हिकु हदीस शरीफ़ आहे हुज़ूर जो सहाबी यादि के यार अमर मुझी गुज़ारे वई आहे जेकर खैरात कयां त उन ताईं पहुचंदी हुज़ूर फरमायो हाओ अर्ज़ु के या रसूल फलाणे मदीने में जेको मुंहिंजो बाग़ आहे इहो बाग़ मां पंहिंजे वालिद जे रूह जे ईसाले सवाब जे लाइ वक़्फ़ थो कयां सुभान अल्लाह
असां वटि हिकिड़ो मर्ज़ इहो बि आहे न माण्हुनि जो, बाबा ठीकु आहे तव्हां कयो था त भली कयो, पर बसि पोइ दुआ घुरो हुन जे लाइ, बसि वधीक कुझु बि। हिकिड़ा त ठोक पोइ चवंदा क़ुर बि पढ़ी न बख़्शियो, नाराज़ त कोन थींदो न। वो जेके हथ हीअं कंदा वो चवंदा क़ुर पहुचाइजो, बसि कयो त दुआ कयो, वरी इहो छुटो हाणे तव्हां था हुनखे जन्नत में मोकिलियो। ऐं वरी हो वरी जेके ॿिया आहिनि वो चवंदा ठीकु आहे क़ुर कलमो सही आहे, पर इहे खाधा बाधा जेके देगियूं था हलायो इन में वरी हुननि जा नाला पवंदा, फलाणे जो नालो, फलाणे जी ख़ैरात, इहो वरी कमु जंदो आहे, जाइज़ कोन्हे। ॿारनि जा अक़ीक़ा कंदा आहियो न, ॻाल्हायो त सही, ॿारनि जो अक़ीक़ो जो कबो आहे त ॿार जो नालो पवंदो या कोन पवंदो? लॻे थो ॿारनि जो अक़ीक़ो कंदा हूंदा नालो हीअं विझंदा हूंदा, अलाह जो अक़ीक़ो त थींदो ई कोन, अलाह जे नाले सां त ज़बह थींदो, कबो अलाह जे लाइ नालो त उनजो पवंदो जंहिंजो अक़ीक़ो था कयो। अच्छा ॿियो अञा सवलो मिसाल, क़ुर्बानी माण्हू कंदो आहे, बकर आहे, छेलो आहे, त हिकु वॾो जानवर आहे त 7 हिसा, ज़ाहिर आहे 7 जा नाला पवंदा, अबा फलाणो फलाणो फलाणो, हिन 7 जो नालो आहे, हिन जी ही क़ुर्बानी आहे। जिस क़ुर्बानीअ जे जानवर, अक़ीक़े जे जानवर जे मथां माण्हुनि जो नालो पए, जानवर हराम कोन थींदो। जॾहिं ख़ैरात वारे टाइम ते जंहिंजी ख़ैरात कबी आहे कबो अलाह जे लाइ आहे, पर ईसाले सवाब जे लाइ नालो उनजो खणबो बाबा फलाणे जे लाइ आहे। जेकॾहिं क़ुर्बानी अक़ीक़ो जाइज़ थी वेंदो त इंशाअल्लाह इहा ख़ैरात बि जाइज़ थी वेंदी। पर हुन साहबीअ छा कयो, बाग पूरो बाग पंहिंजे वालिद जे रूह जे ईसाले सवाब जे लाइ वक़्फ करे छॾी। ज़ाहिर आहे उन बाग मां माण्हू खजूं खाईंदा, बाग मां ॿियो त कुझु कमु कोन थींदो न, खजूं खाइण जो ई थींदो न, बाग खजुनि जो, उन में खजूं थींदियूं, माण्हू पटींदा, उनखे खाईंदा, खाईंदा इंसान, खाईंदा माण्हू, खाईंदा पखी पुखड़, ऐं सवाब उन जे वालिद खे मिलंदो। ऐं उन सॼो बाग पंहिंजे अमर जे नाले ते ईसाले साहब कयो, वक़्फ करे छॾी। अब आज एतिरियूं सारियूं ज़ाहिर आहे 5-10 कुझु त बाग में खजूं हुजूं न, जेकॾहिं एतिरियूं सारियूं खजूं उन जे मथां साहबीअ जे वालिद जो नालो पवे, उहो जाइज़ आहे, उहा ख़ैरात थी वेंदी, हुज़ूर जे साम्हूं थी। बुखारी में रिवायत मौजूद आहे, जे खजनि वारो बाग हली वेंदो त इंशाअल्लाह असांजी बि देगियूं बि हली वेंदियूं। सुभान अल्लाह। पर ये खैरातूं खैर सब कबूल थींदा रसूलुल्लाह जे करे। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। सदको हुजूर जो हूंदो, मेहरबानी हुजूर जी हूंदी, हुजूर जे तुफ़ैले अल्लाह ताला इहे तव्हां असां सां मेहरबानियूं फरमाईंदो। इंशाअल्लाह हुजूर जे सदके तव्हां असां सां हिते बि मेहरबानी थिए पई, क़ब्र में बि थींदी, इंशाअल्लाह आख़िरत में बि थींदी। अल्लाह जे ज़ात खां दुआ है, अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए, मूं पंहिंजो टाइम कयो पूरो, हाणे थींदी